सब खां पहिरियां मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मिंबर थियो आहे न त खजूर जो हिकिड़ो जेको आहे तनो हुयो, थोरो हुयो हिकिड़ो, उन ते वेही करे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाईंदा हुया। ऐं पोइ साहबनि मशवरो कयो त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ हिकिड़ी बहितर जॻह ठाहियूं जंहिंखे मिंबर चयो वेंदो आहे। त साहबनि मशवरो करे मिंबर तयारु कयो। त साहब ई जीअं जो मस्जिद में जेको आहे मिंबर खणी आया, साहबनि जो या रसूल हाणे तव्हां इन मिंबर ते वेही करे जेको आहे बयानु फरमायो, इन मिंबर ते वेही करे बयानु फरमायो। त हाणे इहो जेको आहे खजूर जो जेको तनो हुयो, इहो ग़ालिबन 5-6 फुट को परे हुयो, बसि 5-6 फुट नओं मिंबर इन खां परे हुयो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोज़ बयानु कंदा इन खजूर जे तने ते, थोरो ते। अॼु अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ते न वेठा। अॼु अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ नओं मिंबर आयो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नए मिंबर ते वेही करे जॾहिं बयानु शुरू कयो, हज़रत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त नंढे ॿार जो रोअण आवाज़ु शुरू थी वियो। जीअं नंढो ॿारु रोअंदो आहे, ईअं रोअण जो आवाज़ु जेको आहे शुरू थी वियो। ऐं इहो नंढे ॿार जो आवाज़ु रोअंदो वधंदो शुरू थी वियो, तेज़ी में जेको आहे रोअणु शुरू थियो। हता की एतिरो तेज़ थियो जो पूरी मस्जिद जे अंदरि यानी नंढे ॿार जो रोअण जो आवाज़ु तेज़ी में अचे पियो। अल्लाह जे नबी मिंबर ते बयानु न फरमायो, उथी करे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खजूर जे तने ते अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी करे सीने सां लॻारायो ऐं पोइ जेको आहे उहो चुप थी वियो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मिंबर ते मोटी आया ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, जेकॾहिं मां इन जे तरफ़ न वञा, मुंहिंजी जुदाई में रोए पियो। रोज़ मां बयानु इन जे मथां फरमाईंदुमि न, अॼु मुंहिंजी जुदाई ॾिठई, जुदाई इन हिकिड़े बेज़िबान खां बर्दाश्त न थी आहे, मुंहिंजी जुदाई में रोनो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मां मुहम्मद जी जान आहे, जेकॾहिं इनखे मां सीने सां न लॻारायां, इहो क़यामत ताईं रोअंदो रहियां, इहो मुंहिंजी जुदाई में क़यामत ताईं रोअंदो रहियां। त मुंहिंजा ॿार दोस्तो, अॼु असां मुस्लमाननि जो एतिरो जेको आहे न, इन बेज़िबान खजूर जे तने जेतिरी बि मोहबत असांखे न आई। इन बेज़िबान जे तने जेतिरी बि जेको आहे खजूर जे थोरो जेतिरी बि जेको आहे असां मुस्लमान जे अंदरि मोहबत न आहे। जेकॾहिं एतिरी हुजे हा न त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत असांजी ज़िंदगी जे अंदरि हुजे हा। बेज़िबान आहे हिकिड़ो, उनजी अल्लाह जे नबी सां एतिरी मोहबत। हे अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे असां सुञातो न आहे।